तलबुल हिलाल फरीदतुन बअदल फरीदा। फ़र्ज़ खां पोइ फ़र्ज़ आहे हलाल रोज़ी तलाश करणु। मिसाल नमाज़ पढ़ीसीं न, सोमाणी जी नमाज़ फ़र्ज़ आहे। इन फ़र्ज़ खां पोइ रोज़ी हलाल कमाइणु इहो बि फ़र्ज़ आहे। पाण हलाल खाए, पंहिंजे बच्चनि खे हलाल खाराए, हलाल रिज़्क़ जी तलाश करे, उन हलाल जी तलाश में जेको निकिरे थो उहो इबादत में शामिल आहे। हिकिड़ो माण्हू मज़दूरी महिनत थो करे, सॼो ॾींहुं तगारी थो खणे, या दुकान ते दुकानदारी थो करे, गिराकनि सां मग़ज़मारी थो करे, उथ वेह थो करे, इहो सभु इबादत में शामिल आहे। को नौकिरी थो करे, को महिनत मज़ूरी थो करे, को सनत, को तिजारत, को कारोबार, को बनी ॿारो, को खीराही करे थो, इहो ॿननि ते हले घुमे थो, इहो मलाइक उन जो अजर ऐं सवाब। हराम खां पाण खे बचाए, ॿिए जे अॻियां घुर सुवाल करे, हथु लंबो करे, उन खां पाण खे बचाए। नाजाइज़ ऐं नापाक खाधो पंहिंजे पेट में न विझे, बल्कि हलाल रोज़ी जे लाइ जेका कोशिश करे, सॼो ॾींहुं अलाह जा मलाइक उन जो अजर ऐं सवाब लिखनि। हिकिड़ी अजीब हदीस आहे, हबीबन करीमन फरमायो त बल्कि क़ुरान शरीफ़ में अल्लाह फरमायो आहे, इन्नल हसनात युज़हिबन सय्यात, नेकियूं गुनाहनि खे मेटे छॾींदियूं आहिनि। नेकियूं गुनाहनि खे मेटे छॾींदियूं आहिनि। मिसलन तव्हां फजर नमाज़ पढ़ी, ॿाहिरि निकितो, कमु कारोबार कयो, धंधा, उन में का अखि बुरी नज़र करे वेठी, या को गुनाह थी वियो, का ख़ता थी वई, वरी जेॾी महिल ॿिए पारी नमाज़ अचे पढ़ंदो त इहा ॿिए पारी फजर जे विच में जेकी गुनाह थिया उन्हनि खे इहा नमाज़ मेटे छॾींदी। सुभान अल्लाह। हिकिड़ी नमाज़ ॿी नमाज़ जे विच वारा गुनाह छा कंदी आहे? मेटे छॾींदी आहे। हिकिड़ो रमज़ान ॿिए रमज़ान जे विच वारनि गुनाहनि खे मेटे छॾींदो आहे। हिकिड़ो जुमो ॿिए जुमे जे विच वारनि खे गुनाहनि खे मेटे छॾींदो आहे। हिकिड़ी ईद ॿी ईद ताईं जे गुनाहनि खे विच वारनि खे मेटे छॾींदी आहे। हिकिड़ो उमिरो ॿिए उमिरे ताईं, हिकिड़ो हज ॿिए हज ताईं विच वारनि गुनाहनि खे मेटे छॾींदो आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त पर हिकिड़ा अहिड़ा गुनाह आहिनि जिन खे निमाज़ नथी मेटे, रोज़ो नथो मेटे, हज नथो मेटे, मके मदीने वञे त उहे गुनाह नथा मेटिजनि। असांबनि पुछियो, या रसूल अल्लाह, पोइ उहे गुनाह कीअं मेटबा? पाण फरमायो, अल हुमूम फिल मईशा, गुज़र सफ़र जूं जेके परेशानियूं आहिनि उहे इन्हनि गुनाहनि खे मेटे छॾींदियूं। सुभान अल्लाह। गुज़र सफ़र जूं परेशानियूं, मिसाल हिकिड़ो माण्हू सोचे थो त बचड़ा आहिनि, उनखे लटा कपिड़ा वठी ॾियणा आहिनि, ईद आहे, उन्हनि जो जुती वठणी आहे, उनखे हीअ शइ खपे, घर में अटो खपे, चांवर खपे, इहे फ़िक्रात जेकी अचनि था, इहे फ़िक्रात मईशत जा गुनाहनि खे मेटे छॾींदा। सुभान अल्लाह। हिकिड़ो माण्हू महिनत मज़दूरी करे, शाम जो घर आयो, हाणे थको मांदो अचे, ईअं लेटे थो, पोइ उन थकावट में करे थो ओ हे, थकल माण्हू कंदो आहे न इहे, हा, थकल माण्हू फूकारा खणंदो आहे पंहिंजो। हा, साईं फरमाइनि था इहे फूकारा, इहे हा हू करणु, इहा उनजी तस्बीह में लिखियो वई, इहो अलाह जो ज़िक्र थो करे। इहा जेका पंहिंजो थकावट आहे, इहा उनजे गुनाहनि जो कफ़ारो बणिजी वई। इबादत रुॻे मस्जिद में वेहण इहा इबादत न आहे, बल्कि मस्जिद खां ॿाहिरि निकिरी कमु धंधो वापार इहो बि इबादत में शामिल आहे। ॾिसो न क़ुरान शरीफ़ में अल्लाह जल शानु फरमायो त फ़इज़ा क़ुदियत सलात फंतशिरू फिल अर्द, जॾहिं निमाज़ पूरी थी वञे, निमाज़ पढ़ी चुकायो, ज़मीन में पखिड़िजी वञो, टिड़ पखड़ थी वञे। पोइ छा कयो? वब्तगू मिन फज़लिल्लाह,
अल्लाह जे फज़ल जी तलाश कयो, यानी हलाल रोज़गार जी तलाश कयो। ज़मीन में पखिड़िजी हलाल रोज़ी वञी तलाश कयो था, इहा तव्हांजी इबादत आहे। इन जो अल्लाह वटि अजुर ऐं सवाबु। मुंहिंजा दोस्तो, अल्लाह ताला जल शानो जी धरती ते जेकॾहिं तव्हां पंहिंजे बचनि खे कमाइण जे लाइ, बचनि जे गुज़र सफ़र जे लाइ धरती ते हलो था, इहा तव्हांजी विखूं बि इबादत में। तव्हांजो इहो राति ॾींहुं महिनत मज़दूरी करण बि इबादत में। सुभान अल्लाह। ऐं असाबनि के साईं जन फरमायो त बरकत जा कुल 10 हिसा आहिनि। घणा? बरकत जा कुल हिसा 10। उन मां 9 हिसा वापार में, बाक़ी हिकिड़ो हिसो ॿिया जेतिरा बि धंधा आहिनि उन्हनि सभिनी में हिकिड़ो हिसो विरायल आहे। ज़रो 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 ॿियनि शयुनि में आहे, बाक़ी 9 जा 9 हिसा बरकत जा छा में आहिनि? वापार। मिसाल को माण्हू ज़रात थो करे, पोखीराई हार पौधो करे, इहो बि हिकिड़ो ज़रियो आहे। को सनत थो करे, का शयूं ठाहे थो, या वरी को मिसाल हे कपिड़ा थो सिबे, को वाढो आहे, को राज़ो आहे, को साईं मुंहिंजा पंहिंजो मज़ूर आहे, को मिस्त्री आहे। इहे बि धंधा आहिनि, इन्हनि में बि बरकत आहे, पर हिकिड़ो हिसो इन्हनि सभिनी धंधनि में विरायल आहे। बाक़ी 9 जो 9 हिसा वापार में। जेकॾहिं को माण्हू वापार करे थो ऐं उन वापार में कूड़ न ॻाल्हाए, ख़यानत न करे, कूड़ा कसम न खणे, त क़यामत जे ॾियारे में इहो वापारी नबीयनि, सिद्दीक़नि, शहीदनि सां गॾु जन्नत में वेंदो। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जल शानो शल असांखे हलाल रोज़गार महिनत पूरे करण जी तौफ़ीक़ ॾे। अल्लाह।